سورة يونس بسم الله الرحمن الرحيم ألف لام را تلك آيات الكتاب الحكيم أكان للناس عجبا أن أوحينا إلى رجل منهم أن أنذر الناس وبشر الذين آمنوا أن لهم قدم صدق عند ربهم قال الكافرون إن هذا لساحر مبين अल्लाह बाझारे महरबान जे नाले सां शुरू अलिफ लाम रा ही आयतूं हिकमत वारे किताब जूं आहिनि माण्हुनि खे हीअ ॻाल्हि अजब में विझंदी आहे छा त मंझाउनि हिकु मर्द ॾांहुं वही मोकिलियोसूं त माण्हुनि खे डेॼार ऐं जिन ईमान आंदो तिन खे ख़ुशख़बरी ॾे त उन्हनि लाइ संदन पालणहार वटि वॾो मर्तबो आहे काफ़रन चयो त ही पधरो जादूगर आहे إن ربكم الله الذي خلق السماوات والأرض في 6 أيام ثم استوى على العرش يدبر الأمر ما من شفيع إلا من بعد إذنه ذلكم الله ربكم فاعبدوه أفلا تذكرون बेशक अव्हां जो पालणहार उहो अल्लाह आहे जंहिं आसमाननि ऐं ज़मीन खे 6 ॾींहनि में बणायो ऐं वरी अर्श ॾांहुं तवजह कयाई इहो ई कमनि खे रिथींदो आहे कोई सिफारिश कंदड़ नाहे पर संदसि इजाज़त खां पोइ इहो ई अव्हां जो पालणहार अल्लाह आहे तंहिं करे संदसि इबादत करियो पोइ छो न नसीहत वठंदा आहियो إليه مرجعكم جميعا وعد الله حقا إنه يبدأ الخلق ثم يعيده ليجزي الذين آمنوا وعملوا الصالحات بالقسط والذين كفروا لهم شراب من حميم وعذاب أليم بما كانوا يكفرون अवां मड़नी जो ॾांहुं मोटण आहे अल्लाह जो अंजाम सचो आहे इहो ई पहिरियों बि बणाईंदो आहे वरी बि खेनि हिन लाइ मोटाए बणाईंदो त जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया तिन खे इंसाफ़ सां बदिलो ॾे ऐं जिन न मञो तिन लाइ टहकंदड़ पाणी ऐं ॾुखो ईंदड़ अज़ाब इन्हीअ करे आहे जो कुफ़र कयो हुआऊं هو الذي جعل الشمس ضياء والقمر نورا وقدره منازل لتعلموا عدد السنين والحساب ما خلق الله ذلك إلا بالحق يفصل الآيات لقوم يعلمون إن
في اختلاف الليل والنهار وما خلق الله في السماوات والأرض لآيات لقوم يتقون वो अल्लाह आहे जंहिं सिज खे चमकंदड़ ऐं चंड खे रोशन कयो ऐं उन चंड जूं मंज़िलूं हिन लाइ मुक़रर कयूं त अव्हीं वरहनि जो ॻाणेटो ऐं हिसाब ॼाणो अल्लाह इहो सच खां सवाइ न बणायो आहे ॼाणंदड़ क़ौम लाइ खोले निशानियूं बयान कंदो आहे बेशक रात ऐं ॾींहं जे फेर घेर में ऐं अल्लाह जेकी आसमाननि ऐं ज़मीन में बणायो तंहिं में परहेज़गार क़ौम लाइ ज़रूर निशानियूं आहिनि إن الذين لا يرجون لقاءنا ورضوا بالحياة الدنيا واطمأنوا بها والذين هم عن آياتنا غافلون أولئك مأواهم النار بما كانوا يكسبون बेशक जेकी असांजे मिलण जो आसरो नथा रखनि ऐं दुनिया जी हयातीअ साण ख़ुशि थिया ऐं उन्हीअ सां आरामी थी रहिया ऐं उहे जेकी असांजी आयतुनि खां बेख़बर रहिया इहे जेकी कमाईंदा रहिया तंहिं सबबां उन्हनि जो मकान बाहि आहे إن الذين آمنوا وعملوا الصالحات يهديهم ربهم بإيمانهم تجري من تحتهم الأنهار في جنات النعيم دعواهم فيها سبحانك اللهم وتحيتهم فيها سلام وآخر دعواهم أن الحمد لله رب العالمين ऐं जिन मञियो ऐं चङा कम कया तिन खे संदन पालनहार संदन ईमान सबबां अहिड़नि बेश्तनि ॾांहुं सिधो रस्तो ॾेखारींदो जिन जे हेठां नेमतुनि वारनि बाग़नि में वाहियूं वहंदियूं आहिनि मंझुनि संदन दुआ ही आहे त ऐ अल्लाह तोखे पाकाई जुगाए ऐं मंझुनि संदन आदर भाव सलाम आहे ऐं संदन पोई दुआ ही आहे त सभु साराह जहाननि जे पालनहार अल्लाह खे जुगाए وَلَوْ يُعَجِّلُ اللَّهُ لِلنَّاسِ الشَّرَّ اسْتِعْجَالَهُم بِالْخَيْرِ لَقُضِيَ إِلَيْهِمْ أَجَلُهُمْ فَنَذَرُ الَّذِينَ لَا يَرْجُونَ لِقَاءَنَا فِي طُغْيَانِهِمْ يَعْمَهُونَ وَإِذَا مَسَّ الْإِنسَانَ الضُّرُّ دَعَانَا لِجَنبِهِ أَوْ قَاعِدًا أَوْ قَائِمًا فَلَمَّا كَشَفْنَا عَنْهُ ضُرَّهُ مَرَّ كَأَن لَّمْ يَدْعُنَا إِلَى ضُرٍّ مَّسَّهُ كَذَلِكَ زُيِّنَ لِلْمُسْرِفِينَ مَا كَانُوا يَعْمَلُونَ وَلَقَدْ أَهْلَكْنَا الْقُرُونَ مِنْ قَبْلِكُمْ لَمَّا ظَلَمُوا وَجَاءَتْهُمْ رُسُلُهُم بِالْبَيِّنَاتِ
البينات وما كانوا ليؤمنوا كذلك نجزي القوم المجرمين ثم جعلناكم خلائف في الأرض من بعدهم لننظر كيف تعملون ऐं जेकॾहिं अल्लाह माण्हुनि लाइ मदाई जल्द मोकिले हा जहिड़ो उहे पंहिंजी चङाई जल्द घुरंदा आहिनि त संदन ठहरायल मुदत उन्हनि लाइ पूरी कई वञे हा पोइ जेकी असांजे मिलण जी उम्मीद न रखंदा आहिनि तिन खे संदन गुमराहीअ में हैरान छॾींदा आहियूं ऐं जंहिं महिल माण्हूअ खे को ॾुख पहुचंदो आहे त पंहिंजे पासे भर वेठे या बीठे असांखे सॾींदो आहे पोइ जंहिं महिल खां संदसि ॾुख लाहींदा आहियूं त उन वक़्तु अहिड़े वेसारे में पइजी हलियो वेंदो आहे जो ॼणक खेस जा ओखाई पहुती हुई तंहिंजे लाहिण लाइ असांखे सॼो ई न हुआई अहिड़ी तरह हद खां लंघंदड़ जेकी कंदा आहिनि सो उन्हनि लाइ सींगारियो वियो आहे ऐं बेशक अव्हां खां अॻु घणनि क़ौमनि वारनि जॾहिं ज़ुल्म कयो त खेनि हलाक कयो अथऊं ऐं वटनि संदन पैगुंबर चिटन मोजज़न सां आया ऐं अहिड़ा न हुआ जो ईमान आणीन अहिड़ी तरह ॾोहारण क़ौम खे सज़ा ॾींदा आहियूं वरी खाउन पोइ मुल्क में अव्हां खे संदन जॻहियुनि ते विहारियोसूं त अव्हीं कहिड़ी तरह कमु करियो था وَإِذَا تُتْلَى عَلَيْهِمْ آيَاتُنَا بَيِّنَاتٍ قَالَ الَّذِينَ لَا يَرْجُونَ لِقَاءَنَا ائْتِ بِقُرْآنٍ غَيْرِ هَذَا أَوْ بَدِّلْهُ قُلْ مَا يَكُونُ لِي أَنْ أُبَدِّلَهُ مِنْ تِلْقَاءِ نَفْسِي إِنْ أَتَّبِعُ إِلَّا مَا يُوحَى إِلَيَّ إِنِّي أَخَافُ إِنْ عَصَيْتُ رَبِّي عَذَابَ يَوْمٍ عَظِيمٍ قُلْ لَوْ شَاءَ اللَّهُ مَا تَلَوْتُهُ عَلَيْكُمْ وَلَا أَدْرَاكُمْ بِهِ فَقَدْ لَبِثْتُ فِيكُمْ عُمُرًا مِّن قَبْلِهِ أَفَلَا تَعْقِلُونَ فَمَنْ أَظْلَمُ مِمَّنِ افْتَرَى عَلَى اللَّهِ كَذِبًا أَوْ كَذَّبَ بِآيَاتِهِ إِنَّهُ لَا يُفْلِحُ الْمُجْرِمُونَ ऐं जॾहिं असां जूं चिटियूं आयतूं खेनि पढ़ी ॿुधाइबियूं आहिनि त जेकी असांजे मिलण जी उम्मीद न रखंदा आहिनि से चवंदा आहिनि त हिन खां सवाइ ॿियो क़ुरान आण या खेस मटाए चओ त पंहिंजे तरफ़ां इन जे मटाइण जो मूंखे इख़्तियार कोन्हे जेकी मूंखे वही कयो वेंदो आहे तंहिंखां सवाइ ॿिए कंहिंजी ताबेदारी न कंदो आहियां बेशक आऊं जेकॾहिं पंहिंजे पालनहार जी नाफ़रमानी कयां त वॾे ॾींहं जे अज़ाब खां डिॼां थो चओ त जेकॾहिं अल्लाह घुरे हा त आऊं उन क़ुरान खे अव्हां ते न पढ़ां हा ऐं न कि अल्लाह उन सां अव्हां खे ॼाणे हा बेशक आऊं अव्हां में हिन खां अॻु सॼी ॼमार रहियसि त न पढ़ियुमि पोइ छो नथा सम्झो पोइ उन खां वधीक ज़ालिम केरु आहे जो अल्लाह ते कूड़ो ठाह ठाहे या संदसि आयतुनि खे कूड़ ॼाणे सच आहे त ॾोहारी नाकाम थींदा
وَيَعْبُدُونَ مِن دُونِ اللَّهِ مَا لَا يَضُرُّهُمْ وَلَا يَنفَعُهُمْ وَيَقُولُونَ هَؤُلَاءِ شُفَعَاؤُنَا عِندَ اللَّهِ قُلْ أَتُنَبِّئُونَ اللَّهَ بِمَا لَا يَعْلَمُ فِي السَّمَاوَاتِ وَلَا فِي الْأَرْضِ سُبْحَانَهُ وَتَعَالَى عَمَّا يُشْرِكُونَ وَمَا كَانَ النَّاسُ إِلَّا أُمَّةً وَاحِدَةً فَاخْتَلَفُوا وَلَوْلَا كَلِمَةٌ سَبَقَتْ مِنْ رَبِّكَ لَقُضِيَ بَيْنَهُمْ فِيمَا فِيهِ يَخْتَلِفُونَ ऐं अल्लाह खां सवाइ जिन खे पुॼींदा आहिनि से न की खेनि ॾुख पहुचाईंदा आहिनि ऐं न की खेनि सुख पहुचाईंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त ही अल्लाह वटि असांजा शफ़ाअत कंदड़ आहिनि। चओ तव्हीं अल्लाह खे अहिड़ी शइ बाबति चिताईंदा आहियो छा जेका शइ हू न की आसमाननि में ऐं न की ज़मीन में ॼाणंदो आहे, उहो पाक आहे ऐं जंहिं शइ खे साणुसि शरीक कंदा आहियो तंहिंखां उहो मथां आहे। ऐं असुल माण्हू हिक टोलीअ खां सवाइ न हुआ, पोइ इख़्तिलाफ़ कयाऊं ऐं जेकॾहिं तुंहिंजे पालणहार जो हुकुम अॻु थियल न हुजे हा त जंहिं ॻाल्हि बाबति इख़्तिलाफ़ कनि था तंहिंजो संदन विच में फ़ैसिलो पूरो कयो वञे हा। وَيَقُولُونَ لَوْلَا أُنْزِلَ عَلَيْهِ آيَةٌ مِّن رَّبِّهِ فَقُلْ إِنَّمَا الْغَيْبُ لِلَّهِ فَانتَظِرُوا إِنِّي مَعَكُمْ مِنَ الْمُنتَظِرِينَ ऐं चवंदा आहिनि त संदन पालणहार खां मथिस को मौजज़ो छो न लाथो वियो आहे। चओ त ॻुझ जी ख़बर अल्लाह खे ई आहे। पोइ इंतज़ार करियो, आउं बि अव्हां सां गॾु इंतज़ार कंदड़ आहियां। وَإِذَا أَذَقْنَا النَّاسَ رَحْمَةً مِّن بَعْدِ ضَرَّاءَ مَسَّتْهُمْ إِذَا لَهُم مَّكْرٌ فِي آيَاتِنَا قُلِ اللَّهُ أَسْرَعُ مَكْرًا إِنَّ رُسُلَنَا يَكْتُبُونَ مَا تَمْكُرُونَ هُوَ الَّذِي يُسَيِّرُكُمْ فِي الْبَرِّ وَالْبَحْرِ حَتَّى إِذَا كُنتُمْ فِي الْفُلْكِ وَجَرَيْنَ بِهِمْ بِرِيحٍ طَيِّبَةٍ وَفَرِحُوا بِهَا جَاءَتْهَا رِيحٌ عَاصِفٌ وَجَاءَهُمُ الْمَوْجُ مِنْ كُلِّ مَكَانٍ وَظَنُّوا أَنَّهُمْ أُحِيطَ بِهِمْ دَعَوُا اللَّهَ مُخْلِصِينَ لَهُ الدِّينَ لَئِنْ أَنْجَيْتَنَا مِنْ هَذِهِ لَنَكُونَنَّ مِنَ الشَّاكِرِينَ فَلَمَّا أَنْجَاهُمْ إِذَا هُمْ يَبْغُونَ فِي الْأَرْضِ بِغَيْرِ الْحَقِّ
يا أيها الناس إنما بغيكم على أنفسكم متاع الحياة الدنيا ثم إلينا مرجعكم فننبئكم بما كنتم تعملون إنما مثل الحياة الدنيا كماء أنزلناه من السماء فاختلط به نبات الأرض مما يأكل الناس والأنعام حتى إذا أخذت الأرض زخرفها وزينت وظن أهلها أنهم قادرون عليها أتاها أمرنا ليلا أو نهارا فجعلناها حصيدا كأن لم تغن بالأمس كذلك نفصل الآيات لقوم يتفكرون ऐं जॾहिं माण्हुनि खे ओखाई पहुचण खां पोइ पंहिंजी बाज सां सुख जो मज़ो चखाईंदा आहियूं त उते जो उते उन्हनि खे असांजी आयतुनि में बदगुमानियूं थींदियूं आहिनि। चओ त अल्लाह उन दोखे जी सज़ा ॾियण में ॾाढो तकड़ो आहे। बेशक जेकी अव्हीं बुछड़ियूं रिथूं कंदा आहियो से असांजा मलाइक लिखंदा आहिनि। उहो अल्लाह आहे जो अव्हां खे बर ऐं दरियाहनि में घुमाईंदो आहे, एतिरे ताईं जो जॾहिं ॿेड़ियुनि में हूंदा आहियो ऐं उहे पातुणियुनि समेत सणान वाणनि सां हलंदियूं आहिनि ऐं उन्हनि सां सरहा थींदा आहिनि त ओचितो खेनि अणाओ वाह पहुचंदो आहे ऐं खेनि चौधारी लहर ईंदी आहे ऐं भाईंदा आहिनि त बेशक उहा खेनि वेढ़े वई त अल्लाह जी इबादत में सचाईअ वारा थी खेसि सॾींदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त जेकॾहिं हिन ओखाईअ खां असांखे बचाई त ज़रूर शुक्राने कंदड़नि मां थींदासूं। पोइ जंहिं महिल खेनि छॾायाई त उते जो उते मुल्क में नाहक शरारत कंदा आहिनि। ऐं माण्हू अव्हां जूं शरारतूं अव्हां ते ई आहिनि। हीअ दुनिया जी हयाती जो फ़ाइदो वठो, वरी अव्हां जो मोटण असां ॾांहुं आहे। पोइ जेकी कंदा आहियो तंहिंजी अव्हां खे सुध ॾींदासूं। दुनिया जी हयातीअ जो मिसाल रुगो उन्हीअ पाणीअ वांगुरु आहे जंहिंखे आसमान खां वसायोसूं। पोइ साणुसि ज़मीन जा उहे ओभड़ रलिया मिलिया जिन मां माण्हू ऐं ढोर खाईंदा आहिनि, एतिरे ताईं जो जंहिं महिल ज़मीन पंहिंजी सावक वरिती ऐं सींगारी ऐं संदसि रहण वारनि भायो त पाण मथुसि वस वारा आहिनि। तंहिं महिल ओचितो उनखे राति जो या ॾींहं जो असांजो हुकुम पहुतो, पोइ उनखे लुड़ियल यानी सफ़ा नास करे छॾियोसूं, ॼण का काल्ह ई न हुई। अहिड़ी तरह सम्झंदड़ क़ौम लाइ खोले निशानियूं बयान कंदा आहियूं। والله يدعو إلى دار السلام ويهدي من يشاء إلى صراط مستقيم للذين أحسنوا الحسنى وزيادة ولا يرهق وجوههم قتر ولا ذلة أولئك أصحاب الجنة
هم فيها خالدون والذين كسبوا السيئات جزاء سيئة بمثلها وترهقهم ذلة ما لهم من الله من عاصم كأنما أغشيت وجوههم قطعا من الليل مظلما أولئك أصحاب النار هم فيها خالدون وَيَوْمَ نَحْشُرُهُمْ جَمِيعًا ثُمَّ نَقُولُ لِلَّذِينَ أَشْرَكُوا مَكَانَكُمْ أَنْتُمْ وَشُرَكَاؤُكُمْ فَزَيَّلْنَا بَيْنَهُمْ وَقَالَ شُرَكَاؤُهُمْ مَا كُنتُمْ إِيَّانَا تَعْبُدُونَ فَكَفَى بِاللَّهِ شَهِيدًا بَيْنَنَا وَبَيْنَكُمْ إِن كُنَّا عَن عِبَادَتِكُمْ لَغَافِلِينَ هُنَالِكَ تَبْلُو كُلُّ نَفْسٍ مَا أَسْلَفَتْ وَرُدُّوا إِلَى اللَّهِ مَوْلَاهُمُ الْحَقِّ وَضَلَّ عَنْهُمْ مَا كَانُوا يَفْتَرُونَ ऐं अल्लाह सलामतीअ जे घर ॾांहुं सॾींदो आहे ऐं जंहिंखे वणेसि तंहिंखे सिधी वाट ॾांहुं हिदायत कंदो आहे। जिन चङाई कई तिन लाइ ओहड़ी चङाई ऐं बल्कि वधीक आहे ऐं संदन मुंहं खे न की का रुसवाई ऐं न की ख्वारी वेढ़ींदी। इहे बेइज़्ती आहिनि, उहे मंझि सदाईं रहण वारा आहिनि। ऐं जिन बुछड़ाई कमाई तिन लाइ उन जहिड़ी बुछड़ाई ऐं खेनि ख्वारी ढकींदी। उन्हनि खे अल्लाह जे अज़ाब खां को बचाईंदड़ नाहे, ॼण त संदन मुंहं खे ऊंधाई रात मां ज़रो ढकायो वियो आहे। उहे दोज़खी आहिनि, मंझि सदाईं रहण वारा आहिनि। ऐं जंहिं ॾींहुं उन्हनि मिड़नी खे गॾु कंदासूं, वरी मुशरिकनि खे चवंदासूं त अव्हीं ऐं अव्हां जा अल्लाह सां ठहरायल शरीक पंहिंजे हंधि बीहो। पोइ संदन विच में जुदाई विझंदासूं ऐं संदन शरीक चवंदा त अव्हीं असांखे न पूजींदा हुयो। पोइ असांजे ऐं अव्हां जे विच में अल्लाह शाहिद बस आहे त असीं अव्हां जी पूॼा खां ज़रूर बेख़बर हुआसूं। उन हंधि सभु कंहिं माण्हूअ जेकी अॻे मोकिलियो हूंदो सो उहो लहंदो ऐं पंहिंजे सचे धणी अल्लाह ॾांहुं मोटाया वेंदा, ऐं जेको ठाह ठाहियाऊं थिए सो खाउन भुलिजी वेंदो। قُلْ مَنْ يَرْزُقُكُمْ مِنَ السَّمَاءِ وَالْأَرْضِ أَمَّنْ يَمْلِكُ السَّمْعَ وَالْأَبْصَارَ وَمَنْ يُخْرِجُ الْحَيَّ مِنَ الْمَيِّتِ وَيُخْرِجُ الْمَيِّتَ مِنَ الْحَيِّ وَمَنْ يُدَبِّرُ الْأَمْرَ فَسَيَقُولُونَ اللَّهُ فَقُلْ أَفَلَا تَتَّقُونَ فَذَلِكُمُ اللَّهُ رَبُّكُمُ الْحَقُّ فَمَاذَا بَعْدَ الْحَقِّ إِلَّا الضَّلَالُ فَأَنَّى تُصْرَفُونَ كَذَلِكَ حَقَّتْ كَلِمَةُ رَبِّكَ
ربك على الذين فسقوا أنهم لا يؤمنون चओ तव्हां खे आसमान ऐं ज़मीन मां केरु रोज़ी ॾींदो आहे? कननि ऐं अखियुनि जो ॿियो केरु मालिक आहे छा? ऐं केरु जीअरे खे मुंहं मां कढंदो आहे? ऐं केरु मुंहं खे जीअरे मां कढंदो आहे? ऐं केरु कमनि खे रिथींदो आहे? पोइ जल्दी चवंदा त अल्लाह, पोइ चओ त छो न डिॼंदा आहियो? पोइ उहो ई अव्हां जो सचो पालणहार अल्लाह आहे। पोइ सच खां पोइ गुमराहीअ खां सवाइ ॿियो छा आहे? पोइ केॾांहुं जो केॾांहुं फेराया वञो था। अहिड़ी तरह तुंहिंजे पालणहार जो हुकुम उन्हनि बदकारनि ते लाज़िम थियो आहे जो उहे ईमान न आणींदा। قُلْ هَلْ مِن شُرَكَائِكُم مَّن يَبْدَأُ الْخَلْقَ ثُمَّ يُعِيدُهُ قُلِ اللَّهُ يَبْدَأُ الْخَلْقَ ثُمَّ يُعِيدُهُ فَأَنَّىٰ تُؤْفَكُونَ قُلْ هَلْ مِن شُرَكَائِكُم مَّن يَهْدِي إِلَى الْحَقِّ قُلِ اللَّهُ يَهْدِي لِلْحَقِّ أَفَمَن يَهْدِي إِلَى الْحَقِّ أَحَقُّ أَن يُتَّبَعَ أَمَّن لَّا يَهِدِّي إِلَّا أَن يُهْدَىٰ فَمَا لَكُمْ كَيْفَ تَحْكُمُونَ चओ तव्हां जे माबूदनि मां को आहे छा जो ख़ल्क़ खे नए सिर बणाए वरी खेनि मारे मोटाए जीआरे? चओ त अल्लाह नए सिर ख़ल्क़ खे बणाए थो वरी खेसि मोटाए जीआरींदो। पोइ अव्हीं केॾांहुं जो केॾांहुं फेराया वेंदा आहियो। चओ तव्हां जे माबूदनि मां को आहे जो हक़ ॾांहुं सिधो रस्तो ॾेखारींदो आहे? चओ त अल्लाह सिधो रस्तो ॾेखारींदो आहे। पोइ जेको हक़ ॾांहुं सिधो रस्तो ॾेखारे सो ताबेदारी करण जो वधीक हक़दार आहे या उहो जेको पाण रस्ते ॾेखारण खां सवाइ रस्तो न लहंदो हुजे? पोइ अव्हां खे छा थियो? कहिड़ो निबेरो करियो था? وَمَا يَتَّبِعُ أَكْثَرُهُمْ إِلَّا ظَنًّا إِنَّ الظَّنَّ لَا يُغْنِي مِنَ الْحَقِّ شَيْئًا إِنَّ اللَّهَ عَلِيمٌ بِمَا يَفْعَلُونَ ऐं उन्हनि मां घणा रुगो गुमान ते हलंदा आहिनि। बेशक गुमान सच जे पूराई कुझु बि न कंदो आहे। तहक़ीक़ जेकी कंदा आहिनि सो अल्लाह ॼाणंदड़ आहे। وَمَا كَانَ هَذَا الْقُرْآنُ أَن يُفْتَرَى مِن دُونِ اللَّهِ وَلَكِن تَصْدِيقَ الَّذِي بَيْنَ يَدَيْهِ وَتَفْصِيلَ الْكِتَابِ لَا رَيْبَ فِيهِ مِن رَّبِّ الْعَالَمِينَ ऐं ही क़ुरान अल्लाह खां सवाइ पाणू ठहियल नाहे, पर खांउसि अॻु जेकी किताब आहिनि तिन जो सचो कंदड़ आहे ऐं हुकुमनि खे खोले बयान कंदड़ आहे। मंझि को शक नाहे, जहाननि जे पालणहार खां आहे। أَمْ يَقُولُونَ افْتَرَاهُ قُلْ فَأْتُوا بِسُورَةٍ مِثْلِهِ وَادْعُوا مَنِ اسْتَطَعْتُم مِّن دُونِ اللَّهِ إِن كُنتُمْ صَادِقِينَ
بل كذبوا بما لم يحيطوا بعلمه ولما يأتهم تأويله كذلك كذب الذين من قبلهم فانظر كيف كان عاقبة الظالمين ومنهم من يؤمن به ومنهم من لا يؤمن به وربك أعلم بالمفسدين وَإِن كَذَّبُوكَ فَقُل لِّي عَمَلِي وَلَكُمْ عَمَلُكُمْ أَنتُمْ بَرِيئُونَ مِمَّا أَعْمَلُ وَأَنَا بَرِيءٌ مِّمَّا تَعْمَلُونَ या चवंदा आहिनि त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो पाणू ठाहियो आहे। चओ त जेकॾहिं सचाहियो त जहिड़ियुस का सूरत आणियो ऐं अल्लाह खां सवाइ जंहिंखे सॾे सघो तंहिंखे सॾियो, बल्कि जंहिं इल्म खे पहची न सघिया तंहिंखे कूड़ भायाऊं ऐं अञा वटि संदसि वादनि जी सचाई न आई आहे। जेकी खाउन अॻु हुआ तिन बि अहिड़ी तरह कूड़ो भायो हो, पोइ ॾिस त ज़ालिमनि जी पछाड़ी कहिड़ी तरह थी। ऐं मंझाउनि को उन क़ुरान ते ईमान आणींदो आहे ऐं मंझाउनि को उन ते ईमान न आणींदो आहे, ऐं तुंहिंजो पालणहार फ़साद कंदड़नि खे चङो ॼाणंदड़ आहे। ऐं जेकॾहिं तोखे कूड़ो भाईनि त चओ मूं लाइ मुंहिंजो अमल ऐं अव्हां लाइ अव्हां जो अमल आहे। जेकी आऊं करियां थो तंहिंखां अव्हीं बेज़ार आहियो ऐं जेकी अव्हीं करियो था तंहिंखां आऊं बेज़ार आहियां। وَمِنْهُمْ مَنْ يَسْتَمِعُونَ إِلَيْكَ أَفَأَنْتَ تُسْمِعُ الصُّمَّ وَلَوْ كَانُوا لَا يَعْقِلُونَ وَمِنْهُمْ مَنْ يَنْظُرُ إِلَيْكَ أَفَأَنْتَ تَهْدِي الْعُمْيَ وَلَوْ كَانُوا لَا يُبْصِرُونَ إِنَّ اللَّهَ لَا يَظْلِمُ النَّاسَ شَيْئًا وَلَكِنَّ النَّاسَ أَنفُسَهُمْ يَظْلِمُونَ وَيَوْمَ يَحْشُرُهُمْ كَأَن لَّمْ يَلْبَثُوا إِلَّا سَاعَةً مِّنَ النَّهَارِ يَتَعَارَفُونَ بَيْنَهُمْ قَدْ خَسِرَ الَّذِينَ كَذَّبُوا بِلِقَاءِ اللَّهِ وَمَا كَانُوا مُهْتَدِينَ وَإِمَّا نُرِيَنَّكَ بَعْضَ الَّذِي نَعِدُهُمْ أَوْ نَتَوَفَّيَنَّكَ فَإِلَيْنَا مَرْجِعُهُمْ ثُمَّ اللَّهُ شَهِيدٌ عَلَى مَا يَفْعَلُونَ ऐं मंझाउनि के तो ॾांहुं कन ॾेई क़ुरान खे ॿुधंदा आहिनि, पोइ तूं ॿोड़नि खे ॿुधाईंदे छा जेतोणीक न सम्झंदा हुजनि। ऐं मंझाउनि कोई तो ॾांहुं निहारींदो आहे, पोइ अंधनि खे सिधो रस्तो ॾेखारींदे छा जेतोणीक ॾिसंदा ई न हुजनि। अल्लाह माण्हुनि ते कुझु ज़ुल्म न कंदो आहे, पर माण्हू पाण ते पाण ज़ुल्म कंदा आहिनि। ऐं जंहिं ॾींहुं अल्लाह खेनि गॾु कंदो तंहिं ॾींहुं ॼणक दुनिया में ॾींहं जी हिकिड़ी घड़ीअ खां सवाइ वधीक तरसियाई न हुआ। पाण में हिक ॿिए खे सुञाणंदा। बेशक जिन अल्लाह जे दीदार खे कूड़ भायो तिन छियो पातो ऐं हिदायत वारा न हुआ। ऐं जेको अंजाम साणन करियूं था
तंहिं मंझां कुझु जे तोखे ॾेखारियूं या तोखे फौत करियूं त हर हाल में संदन मोटण असां ॾांहुं आहे। वरी जेकी कंदा आहिनि तंहिं ते अल्लाह शाहिद आहे। وَلِكُلِّ أُمَّةٍ رَسُولٌ فَإِذَا جَاءَ رَسُولُهُمْ قُضِيَ بَيْنَهُم بِالْقِسْطِ وَهُمْ لَا يُظْلَمُونَ ऐं सभु कंहिं उम्मत लाइ हिकु पैगुंबर आहे। पोइ जॾहिं संदन पैगुंबर आयो त संदन विच में इंसाफ़ सां निबेरो कयो वियो ऐं उन्हनि ते ज़ुल्म न कयो वियो। وَيَقُولُونَ مَتَى هَذَا الْوَعْدُ إِن كُنتُمْ صَادِقِينَ قُل لَّا أَمْلِكُ لِنَفْسِي ضَرًّا وَلَا نَفْعًا إِلَّا مَا شَاءَ اللَّهُ لِكُلِّ أُمَّةٍ أَجَلٌ إِذَا جَاءَ أَجَلُهُمْ فَلَا يَسْتَأْخِرُونَ سَاعَةً وَلَا يَسْتَقْدِمُونَ قُلْ أَرَأَيْتُمْ إِنْ أَتَاكُمْ عَذَابُهُ بَيَاتًا أَوْ نَهَارًا مَاذَا يَسْتَعْجِلُ مِنْهُ الْمُجْرِمُونَ أَثُمَّ إِذَا مَا وَقَعَ آمَنْتُمْ بِهِ الآن وقد كنتم به تستعجلون ثم قيل للذين ظلموا ذوقوا عذاب الخلد هل تجزون إلا بما كنتم تكسبون ऐं चवंदा आहिनि त जेकॾहिं अव्हीं सचा आहियो त हू अंजाम कॾहिं थींदो। चओ त आऊं अल्लाह जी मर्ज़ीअ खां सवाइ पाण खे न की ॾुख ऐं न की सुख पहुचाए सघां थो। सभु कंहिं उम्मत लाइ ठहरायल मुद्दत आहे। जॾहिं संदुन ठहरायल मुद्दत पहुचे थी त हिकु घड़ी देर न कंदा ऐं न की अॻु भरो वेंदा। चओ त मूंखे ख़बर ॾियो त जेकॾहिं संदसि अज़ाब रात जो या ॾींहं जो अव्हां खे पहुचे त छा करे सघंदो। ॾुहारी उन खे कहिड़ो जल्द घुरंदा आहिनि। वरी जंहिं महिल उहो पहुचंदो त उन ते ईमान आणींदो छा ऐं चयो वेंदुनि त हाणे मञो ऐं बेशक अॻे इन खे तकिड़ो घुरंदा हुयो। वरी ज़ालिमनि खे चयो वेंदो त हमेशगीअ वारो अज़ाब चखो जेकी अव्हीं कमाईंदा हुयो तंहिंखां सवाइ अव्हां खे ॿियो को बदिलो न ॾिबो। وَيَسْتَنبِئُونَكَ أَحَقٌّ هُوَ قُلْ إِي وَرَبِّي إِنَّهُ لَحَقٌّ وَمَا أَنْتُمْ بِمُعْجِزِينَ وَلَوْ أَنَّ لِكُلِّ نَفْسٍ ظَلَمَتْ مَا فِي الْأَرْضِ لَافْتَدَتْ بِهِ وَأَسَرُّوا النَّدَامَةَ لَمَّا رَأَوُا الْعَذَابَ وَقُضِيَ بَيْنَهُم بِالْقِسْطِ وَهُمْ لَا يُظْلَمُونَ أَلَا إِنَّ لِلَّهِ مَا فِي السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ أَلَا إِنَّ وَعْدَ اللَّهِ حَقٌّ وَلَكِنَّ أَكْثَرَهُمْ لَا يَعْلَمُونَ هُوَ يُحْيِي وَيُمِيتُ وَإِلَيْهِ تُرْجَعُونَ
ऐं तोखां ख़बर पुछंदा आहिनि त इहो वादो सच आहे। चओ त हाओ, मूंखे पंहिंजे पालणहार जो कसम आहे त ज़रूर सच आहे ऐं अव्हीं थकाइण वारा न आहियो। ऐं जेकॾहिं सभु कंहिं ज़ुल्म कंदड़ जीअ खे जेकी ज़मीन में आहे सो हुजे हा, उहो ज़रूर पंहिंजो एवज़ ॾेई छॾे हा, ऐं जॾहिं अज़ाब ॾिसंदा त ॻुझो लॼी थींदा। ऐं संदन विच में इंसाफ़ सां निबेरो कयो वेंदो ऐं उन्हनि ते ज़ुल्म न कबो। ख़बरदार, बेशक जेकी आसमाननि ऐं ज़मीन में आहे सो अल्लाह जो आहे। ख़बरदार, अल्लाह जो अंजाम सचो आहे, पर उन्हनि मां घणा न ॼाणंदा आहिनि। उहो जियारींदो आहे ऐं मारींदो आहे ऐं अव्हीं ॾांहुंसि मोटाया वेंदो। يا أيها الناس قد جاءتكم موعظة من ربكم وشفاء لما في الصدور وهدى ورحمة للمؤمنين قل بفضل الله وبرحمته فبذلك فليفرحوا هو خير مما يجمعون قل أرأيتم ما أنزل الله لكم من رزق فجعلتم منه حراما وحلالا قل الله أذن لكم أم على الله تفترون وما ظن الذين يفترون على الله الكذب يوم القيامة إن الله لذو فضل على الناس ولكن أكثرهم لا يشكرون ऐ इंसानो, अव्हां जे पालणहार खां अव्हां वटि नसीहत ऐं जेका बीमारी सीननि में आहे तंहिं लाइ शिफ़ा ऐं मोमिननि लाइ हिदायत ऐं रहमत आई आहे। चओ त अल्लाह जे फज़ल सां ऐं संदसि बाज सां नाज़िल थियो आहे, पोइ उन सां ख़ुशि थियणु घुर्जेनि। जो गॾु कंदा आहिनि तंहिंखां उहो भलो आहे। चओ त की ॾिसो था त अल्लाह रोज़ीअ मां जेकी अव्हां लाइ लाथो आहे, पोइ मंझांउसि अव्हां पाण कुझु हराम ऐं कुझु हलाल कयो आहे। चओ त अल्लाह अव्हां खे मोकल ॾिनी आहे छा, या अल्लाह ते ठाह ठाहींदा आहियो? ऐं जेकी अल्लाह ते कूड़ ठाहींदा आहिनि, तिन खे क़यामत जे ॾींहुं कहिड़ो गुमान आहे त खेनि अज़ाब न कंदो छा? बेशक अल्लाह माण्हुनि ते ज़रूर वॾे फज़ल करण वारो आहे, पर उन्हनि मां घणा शुक्रानू न कंदा आहिनि। وما تكون في شأن وما تتلو منه من قرآن ولا تعملون من عمل إلا كنا عليكم شهودا إذ تفيضون فيه وما يعزب عن ربك من مثقال ذرة في الأرض ولا في السماء ولا أصغر من ذلك ولا أكبر إلا في كتاب مبين ألا إن أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحزنون
الذين آمنوا وكانوا يتقون لهم البشرى في الحياة الدنيا وفي الآخرة لا تبديل لكلمات الله ذلك هو الفوز العظيم ولا يحزنك قولهم إن العزة لله جميعا هو السميع العليم ऐं कंहिं हाल में न हूंदो आहीं ऐं अल्लाह जे तरफ़ खां आयल क़ुर मां जेकी न पढ़ंदो आहीं ऐं को बि कमु अव्हीं नथा करियो जॾहिं मंझि लॻा रहंदा आहियो त असीं ई अव्हां वटि हाज़िर आहियूं ऐं तुंहिंजे पालणहार खां ज़रे जेतिरो न की ज़मीन में न की आसमान में ॻुझो रहंदो आहे ऐं न की उन खां थोरो ऐं न की घणो पर सभु पधरे किताब में लिखियलु आहे ख़बरदार अल्लाह जे प्यारनि खे न को भउ आहे ऐं न की उहे ग़मगीन रहंदा जिन ईमान आंदो ऐं परहेज़गारी कई अथनि तिन लाइ दुनिया जी हयाती ऐं आख़िरत में ख़ुशख़बरी आहे अल्लाह जे हुक्मनि खे का फेर घेर कान्हे इहा ई वॾी मुराद मानण आहे ऐं संदन चवण तोखे न ॾुखोई बेशक सभु ग़लबो अल्लाह जो ई आहे उहो ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे ألا إن لله من في السماوات ومن في الأرض وما يتبع الذين يدعون من دون الله شركاء إن يتبعون إلا الظن وإن هم إلا يخرصون هو الذي جعل لكم الليل لتسكنوا فيه والنهار مبصرا إن في ذلك لآيات لقوم يسمعون ख़बरदार बेशक जेकी आसमाननि में आहे ऐं जेकी ज़मीन में आहे सो अल्लाह जो आहे ऐं जेकी अल्लाह खां सवाइ ॿियनि शरीकनि जी इबादत कंदा आहिनि से हक़ीक़त में गुमान खां सवाइ ॿिए जी ताबेदारी न कंदा आहिनि ऐं उहे रुगो अटकलूं कंदा आहिनि उहो अल्लाह आहे जे अव्हां लाइ राति खे हिन करे बणायो त मंझि आराम करियो ऐं ॾींहं खे रोशन बणायाई बेशक उन में ॿुधंदड़ क़ौम लाइ निशानियूं आहिनि قالوا اتخذ الله ولدا سبحانه هو الغني له ما في السماوات وما في الأرض إن عندكم من سلطان بهذا أتقولون على الله ما لا تعلمون قل إن الذين يفترون على الله الكذب لا يفلحون متاع في الدنيا ثم إلينا مرجعهم ثم نذيقهم العذاب الشديد بما كانوا يكفرون काफ़िर चवनि था त अल्लाह पंहिंजे लाइ औलाद वरितो आहे उहो पाक आहे उहो बेपरवाह आहे जेकी आसमाननि में आहे ऐं जेकी ज़मीन में आहे सो उन जो आहे हिन पुट जे चवण बाबति अव्हां वटि का सनद नाहे जेकी न ॼाणंदा आहियो सो छो अल्लाह ते चवंदा आहियो चओ जेकी अल्लाह ते कूड़ो ठाह ठाहींदा आहिनि से न छुटंदा
दुनिया में थोरो आसूदो गुज़रान हूंदनि, वरी असां वटि संदन मोटण आहे, पोइ खेनि उन्हीअ सबबां सख़्त अज़ाब चखाईंदासीं जो कुफ़ुर कंदा आहिनि। وَاتْلُ عَلَيْهِمْ نَبَأَ نُوحٍ إِذْ قَالَ لِقَوْمِهِ يَا قَوْمِ إِنْ كَانَ كَبُرَ عَلَيْكُمْ مَقَامِي وَتَذْكِيرِي بِآيَاتِ اللَّهِ فَعَلَى اللَّهِ تَوَكَّلْتُ فأجمعوا أمركم وشركاءكم ثم لا يكن أمركم عليكم غمة ثم قضوا إلي ولا تنظرون فإن توليتم فما سألتكم من أجر إن أجري إلا على الله وأمرت أن أكون من المسلمين فكذبوه فنجيناه ومن معه في الفلك وجعلناهم خلائف وأغرقنا الذين كذبوا بآياتنا فانظر كيف كان عاقبة المنذرين ऐं नूह जो क़िस्सो खेनि पढ़ी ॿुधाए, जॾहिं पंहिंजी क़ौम खे चयाईं त मुंहिंजी क़ौम, जेकॾहिं मुंहिंजो रहण ऐं अल्लाह जी आयतुनि सां मुंहिंजी नसीहत ॾियण अव्हां ते ॻरी थी आहे त अल्लाह ते भरवसो कयमि, पोइ पंहिंजे कम ऐं पंहिंजनि शरीकनि जी मदद सां गॾिजी सलाह करियो, पोइ अव्हां जो कमु अव्हां खां ॻुझो रहिजी न वञे त पोइ मूंसां करे गुज़रो ऐं मूंखे धर न ॾियो। पोइ जेकॾहिं मुंहिंजे चवण खां फिरियो त छा थियो? मूं अव्हां खां को उजूरो न घुरियो हो, मुंहिंजो उजूरो अल्लाह खां सवाइ ॿिए ते नाहे, ऐं मूंखे हुकुम कयो वियो आहे त मुसलमाननि मां हुजां। पोइ खेसि कूड़ो भायाऊं, पोइ खेसि ऐं जेकी ॿेड़ीअ में साणस हुआ तिन खे बचायोसूं, ऐं खेनि उन्हनि काफ़रनि जो जानशीन कयोसूं, ऐं जिन असांजी आयतुनि खे कूड़ो भायो तिन खे ॿोड़ियोसूं, पोइ ॾिस त जिन खे डेॼारियो वियो तिन जी पछाड़ी कहिड़ी तरह थी। ثم بعثنا من بعده رسلا إلى قومهم فجاءوهم بالبينات فما كانوا ليؤمنوا بما كذبوا به من قبل كذلك نطبع على قلوب المعتدين। पोइ उन नूह खां पोइ घणा पैगंबर संदन क़ौम ॾांहुं मोकिलियासूं, पोइ वटुनि पधरनि मोजिज़नि सां आया, पोइ अहिड़ा न हुआ जो जंहिं शइ खे पहिरियां ई कूड़ भायो हुआऊं तंहिं ते ईमान आणीन, अहिड़ी तरह हद खां लंघंदड़नि जे दिलनि ते मोहर हणंदा आहियूं। ثم بعثنا من بعدهم موسى وهارون إلى فرعون وملئه بآياتنا فاستكبروا وكانوا قوما مجرمين فلما جاءهم الحق من عندنا قالوا إن هذا لسحر مبين قال موسى أتقولون للحق
لما جاءكم أسحر هذا ولا يفلح الساحرون قالوا أجئتنا لتلفتنا عما وجدنا عليه آباءنا وتكون لكما الكبرياء في الأرض وما نحن لكما بمؤمنين وقال فرعون ائتوني بكل ساحر عليم فلما جاء السحرة قال لهم موسى ألقوا ما أنتم ملقون فلما ألقوا قال موسى ما جئتم به السحر إن الله سيبطله إن الله لا يصلح عمل المفسدين ويحق الله الحق بكلماته ولو كره المجرمون वरी खाउन पोइ मूसा ऐं हारून खे फिरऔन ऐं संदसि सरदारनि ॾांहुं पंहिंजनि मौजज़नि समेत मोकिलियोसूं पोइ वॾाई कयाऊं ऐं ॾुहारण क़ौम हुई पोइ जंहिं महिल वटुनि असां वटां सची ॻाल्हि आई तॾहिं चयाऊं त बेशक ही पधरो जादू आहे मूसा चयो जॾहिं अव्हां वटि हक़ आयो त उन लाइ छो चवंदा आहियो त जादू आहे ही जादू आहे छा ऐं जादूगर न छुटंदा चयाऊं त असां वटि हिन लाइ आयो आहीं छा त जंहिं मज़हब ते असां पंहिंजा पीउ ॾाॾा ॾिठा तंहिंखां असांखे रोकी ऐं मुल्क में अव्हां ॿिन्ही लाइ वॾाई हुजे ऐं असां अव्हां खे मञण वारा नाहियूं ऐं फिरऔन चयो त सभई होशियार जादूगर मूं वटि आणियो पोइ जंहिं महिल जादूगर आया तंहिं महिल मूसा उन्हनि खे चयो त जेकी उछलाइणो अथव सो अव्हीं उछलियो पोइ जंहिं महिल उछलियाऊं त मूसा चयो त जेकी आंदो अथव सो जादू आहे बेशक अल्लाह उन खे सिघो ई बातिल कंदो बेशक अल्लाह फसादिन जो कमु न ठाहींदो आहे ऐं अल्लाह हक़ खे पंहिंजे हुक्म सां साबित कंदो आहे जे तोड़ेक ॾुहारी बुछड़ो भाईन فما آمن لموسى إلا ذرية من قومه على خوف من فرعون وملئهم أن يفتنهم وإن فرعون لعال في الأرض وَإِنَّهُ لَمِنَ الْمُسْرِفِينَ पोइ मूसा ते संदसि क़ौम मां हिक टोलीअ खां सवाइ फिरऔन ऐं संदसि सरदारनि खां डिॼण जे करे त मतां खेनि ईज़ाइन कंहिं ईमान न आंदो ऐं तहक़ीक़ फिरऔन उन मुल्क में हठीलो हो ऐं उहो ज़रूर हद खां लंघंदड़नि मां हो وقال موسى يا قوم إن كنتم آمنتم بالله فعليه توكلوا إن كنتم مسلمين فقالوا على الله توكلنا ربنا لا تجعلنا فتنة للقوم الظالمين ونجنا برحمتك من القوم الكافرين ऐं मूसा चयो त मुंहिंजी क़ौम जेकॾहिं अव्हां अल्लाह ते ईमान आंदो आहे
त जे मुसलमान आहियो त मथुस भरवसो करियो। पोइ चयाऊं त अल्लाह ते भरवसो कयोसूं ऐं असांजा पालणहार असांखे ज़ालिमनि जी क़ौम जी परख न कर ऐं काफ़रनि जी क़ौम खां पंहिंजी बाझ सां असांखे बचाए। وأوحينا إلى موسى وأخيه أن تبوأ لقومكما بمصر بيوتا وَاجْعَلُوا بُيُوتَكُمْ قِبْلَةً وَأَقِيمُوا الصَّلَاةَ وَبَشِّرِ الْمُؤْمِنِينَ। ऐं मूसा ऐं संदसि भाउ ॾांहुं वही कयोसूं तव्हीं पंहिंजी क़ौम लाइ मिस्र में घर बणायो ऐं उन्हनि पंहिंजनि घरनि खे क़िबले जे साम्हूं करियो ऐं निमाज़ पढ़ो ऐं मोमिननि खे ख़ुशख़बरी ॾे। وقال موسى ربنا إنك آتيت فرعون وملأه زينة وأموالا في الحياة الدنيا ربنا ليضلوا عن سبيلك ربنا اطمس على أموالهم واشدد على قلوبهم فلا يؤمنوا حتى يروا العذاب الأليم قال قد أجيبت دعوتكما فاستقيما ولا تتبعان سبيل الذين لا يعلمون। ऐं मूसा चयो त असांजा पालणहार तो फिरौन ऐं संदसि सरदारनि खे सींगार ऐं घणो माल दुनिया जी हयातीअ में हिन लाइ ॾिनो आहे त असांजा पालणहार तुंहिंजी वाट खां माण्हुनि खे भुलाइनि ऐं असांजा पालणहार संदन माल खे नास कर ऐं संदन दिलनि ते मोहर हण जो जेसि ताईं ॾुखो ईंदड़ अज़ाब न ॾिसनि तेसी ईमान न आणीनि। अल्लाह चयो त बेशक अव्हां ॿिन्ही जी दुआ क़बूल कई वई पोइ ॿई क़ाइम रहो ऐं जेकी न ॼाणंदा आहिनि तिन जी वाट जी ताबेदारी न करियो। وَجَاوَزْنَا بِبَنِي إِسْرَائِيلَ الْبَحْرَ فَأَتْبَعَهُمْ فِرْعَوْنُ وَجُنُودُهُ بَغْيًا وَعَدْوًا حَتَّى إِذَا أَدْرَكَهُ الْغَرَقُ قَالَ آمَنْتُ أَنَّهُ لا إله إلا الذي آمنت به بنو إسرائيل وأنا من المسلمين الآن وقد عصيت قبل وكنت من المفسدين فاليوم ننجيك ببدنك لتكون لمن خلفك آية وإن كثيرا من الناس عن آياتنا لغافلون। ऐं बनी इसराइलनि खे समुंड खां पार लंघायोसूं पोइ संदन पोयां फिरौन ऐं संदसि लश्कर ज़ुल्म ऐं सरकशी करण लाइ एतिरे क़दुरु संदन पुठियां पिया जेसीं ॿुॾा। फिरौन चयो त ईमान आंदुमि सच आहे त जंहिं ते बनी इसराइलनि ईमान आंदो आहे तंहिंखां सवाइ कोई इबादत जो लाइक़ु नाहे ऐं आऊं मुसलमाननि मंझां आहियां। चयो वियो त हाणे तो ईमान आणी ऐं बेशक अॻितो नाफ़रमानी कई ऐं फसादियुनि मां हुए। पोइ अॼु तुंहिंजे लाशे खे हिन लाइ बचाईंदासूं
त जेकी तोखां पोइ अचनि तिन लाइ निशानी हुजी, ऐं घणा माण्हू असांजी निशानियुनि खां ज़रूर बेख़बर आहिनि। وَلَقَدْ بَوَّأْنَا بَنِي إِسْرَائِيلَ مُبَوَّأَ صِدْقٍ وَرَزَقْنَاهُم مِّنَ الطَّيِّبَاتِ فَمَا اخْتَلَفُوا حَتَّى جَاءَهُمُ الْعِلْمُ إِنَّ رَبَّكَ يَقْضِي بَيْنَهُمْ يَوْمَ الْقِيَامَةِ فِيمَا كَانُوا فِيهِ يَخْتَلِفُونَ। ऐं बेशक बनी इसराइलनि खे चङे हंधि रहण जी जाइ ॾिनीसूं ऐं खेनि सुठियुनि शयुनि मां रोज़ी ॾिनीसूं, पोइ एस ताईं इख़्तिलाफ़ न कयाऊं जेसीं वटि इल्मु यानी क़ुरान न आयो। बेशक तुंहिंजो पालनहार जंहिं ॻाल्हि बाबति झगड़ो कंदा आहिनि तंहिंजो क़यामत जे ॾींहुं संदन विच में फ़ैसिलो कंदो। فَإِن كُنتَ فِي شَكٍّ مِّمَّا أَنزَلْنَا إِلَيْكَ فَاسْأَلِ الَّذِينَ يَقْرَؤُونَ الْكِتَابَ مِن قَبْلِكَ لَقَدْ جَاءَكَ الْحَقُّ مِن رَّبِّكَ فَلَا تَكُونَنَّ مِنَ الْمُمْتَرِينَ وَلَا تَكُونَنَّ مِنَ الَّذِينَ كَذَّبُوا بِآيَاتِ اللَّهِ فَتَكُونَ مِنَ الْخَاسِرِينَ। पोइ जेकी तो ॾांहुं नाज़िल कयोसूं तंहिंखां जेकॾहिं शक में आहीं त जेकी तोखां अॻु किताब पढ़ंदा आहिनि तिन खां पुछ। बेशक तुंहिंजे पालनहार खां तो ॾांहुं हक़ आयो आहे, पोइ तूं शक कंदड़नि मां न हुज, ऐं न की तूं उन्हनि मां हुज जिन अल्लाह जी आयतुनि खे कूड़ ॼातो त तूं छिए वारनि मां थींदे। إِنَّ الَّذِينَ حَقَّتْ عَلَيْهِمْ كَلِمَةُ رَبِّكَ لَا يُؤْمِنُونَ وَلَوْ جَاءَتْهُمْ كُلُّ آيَةٍ حَتَّى يَرَوُا الْعَذَابَ الْأَلِيمَ فَلَوْلَا كَانَتْ قَرْيَةٌ آمَنَتْ فَنَفَعَهَا إِيمَانُهَا إِلَّا قَوْمَ يُونُسَ لَمَّا آمَنُوا كَشَفْنَا عَنْهُمْ عَذَابَ الْخِزْيِ فِي الْحَيَاةِ الدُّنْيَا وَمَتَّعْنَاهُمْ إِلَى حِينٍ। बेशक जिन ते पंहिंजे पालनहार जे अज़ाब जो हुकुम लाज़िम थी चुको आहे से ईमान न आणींदा, जेतोणीक वटन सभु दलील अचनि जेसि ताईं त ॾुखो ईंदड़ अज़ाब ॾिसनि। यूनुस जी क़ौम खां सवाइ किन ॻोठनि वारनि अज़ाब नाज़िल थियण वक़्तु छो न ईमान आंदो त संदन ईमान खेनि फ़ाइदो ॾिए हा। जंहिं महिल यूनुस जी क़ौम ईमान आंदो त उन वक़्तु ख्वारीअ वारो अज़ाब दुनिया जी हयाती में खाउन लाथोसूं ऐं खेनि कुझु वक़्तु आसूदो कयोसूं। وَلَوْ شَاءَ رَبُّكَ لَآمَنَ مَن فِي الْأَرْضِ كُلُّهُمْ جَمِيعًا أَفَأَنْتَ تُكْرِهُ النَّاسَ حَتَّى يَكُونُوا مُؤْمِنِينَ وَمَا كَانَ لِنَفْسٍ أَن تُؤْمِنَ إِلَّا بِإِذْنِ اللَّهِ وَيَجْعَلُ الرِّجْسَ عَلَى الَّذِينَ لَا يَعْقِلُونَ ऐं जेकॾहिं तुंहिंजो पालनहार घुरे हा त जेकी ज़मीन में आहिनि से सभु समूरा ईमान आणीनि हा, पोइ तूं माण्हुनि खे ज़ोर कंदे छा त मोमिन थियनि।
ऐं कंहिं माण्हूअ खे अल्लाह जी घुर खां सवाइ मोमिन थियण जो इख़्तियार नाहे ऐं जेकी न ॼाणंदा आहिनि तिन ते कुफ्र जी पलीती रखंदो आहे। قل انظروا ماذا في السماوات والأرض وما تغني الآيات والنذر عن قوم لا يؤمنون فهل ينتظرون إلا مثل أيام الذين خلوا من قبلهم قل فانتظروا إني معكم من المنتظرين ثم ننجي رسلنا والذين آمنوا كذلك حقا علينا ننجي المؤمنين चओ त निहारियो त आसमाननि ऐं ज़मीन में कहिड़ियूं संदसि कुदरतूं आहिनि ऐं न मञींदड़ क़ौम खे निशानियूं ऐं ॾेॼारण फ़ाइदो न ॾींदा आहिनि। पोइ उन्हनि जहिड़ियुनि मुसीबतनि खां सवाइ इंतज़ार न कंदा आहिनि जेकी खाउन अॻु गुज़री वयूं। खेनि चओ त इंतज़ार करियो आऊं बि अव्हां सां गॾु इंतज़ार कंदड़नि मां आहियां। वरी असीं पैगुम्बरनि खे ऐं जिन ईमान आंदो तिन खे बचाईंदा आहियूं अहिड़ी तरह असां ते हक़ आहे त मोमिननि खे बचायूं। قل يا أيها الناس إن كنتم في شك من ديني فلا أعبد الذين تعبدون من دون الله ولكن أعبد الله الذي يتوفاكم وأمرت أن أكون من المؤمنين وأن أقم وجهك للدين حنيفا ولا تكونن من المشركين ولا تدع من دون الله ما لا ينفعك ولا يضرك فإن فعلت فإنك إذا من الظالمين وإن يمسسك الله بضر فلا كاشف له إلا هو وَإِن يُرِدْكَ بِخَيْرٍ فَلَا رَادَّ لِفَضْلِهِ يُصِيبُ بِهِ مَن يَشَاءُ مِنْ عِبَادِهِ وَهُوَ الْغَفُورُ الرَّحِيمُ चओ त ए इंसानो जेकॾहिं मुंहिंजे दीन खां शक में आहियो त ॿुधो त अल्लाह खां सवाइ जिन खे पूॼींदा आहियो तिन खे न पूॼींदुसि पर उन अल्लाह खे पूॼींदुसि जेको अव्हां खे मारींदो आहे ऐं मूंखे हुकुम कयो वियो आहे त मोमिननि मां हुजां ऐं हीअ त पंहिंजी मुहाड़ खे हनीफ़ दीन लाइ बिहक वठाए ऐं मुशरिकनि मां न हुज ऐं अल्लाह खां सवाइ उन्हे जी इबादत न कर जेको तोखे न की सुख पहुचाए ऐं न की तोखे ॾुख पहुचाए। पोइ जेकॾहिं ईअं कंदे त उन महिल तूं ज़ालिमनि मां थींदे ऐं जेकॾहिं अल्लाह तोखे को ॾुख पहुचाए त उन धारां को उन जे लाहिण वारो कोन्हे ऐं जेकॾहिं तो लाइ चङाई घुरे त सद फज़ल को हटाइण वारो नाहे। पंहिंजनि बाननि मां जंहिंखे वणेसि तंहिंखे फज़ल पहुचाईंदो आहे ऐं उहो बख़्शणहार महिरबान आहे। قُلْ يَا أَيُّهَا النَّاسُ قَدْ جَاءَكُمُ الْحَقُّ مِنْ رَبِّكُمْ فَمَنِ اهْتَدَى فَإِنَّمَا يَهْتَدِي لِنَفْسِهِ
ومن ضل فإنما يضل عليها وما أنا عليكم بوكيل واتبع ما يوحى إليك واصبر حتى يحكم الله وهو خير الحاكمين चओ ऐं इंसानो बेशक अव्हां वटि अव्हां जे पालनहार खां हक़ आयो आहे पोइ जेको हिदायत वारो थियो सो पाण लाइ हिदायत थो लहे ऐं जेको भुलियो तंहिं ते गुमराही हुजण खां सवाइ ॿियो की नाहे ऐं आऊं अव्हां जो ज़िम्मेवार नाहियां ऐं जेकी तो ॾांहुं वही कयो वञे थो तंहिंजी ताबेदारी कर ऐं एस ताईं सब्र कर जेसीं अल्लाह निबेरो करे ऐं उहो चङो निबेरो कंदड़ आहे